शदादकोट में एसटीबी ताल के शदादकोट पारां सब रजिस्ट्रार अली शेर खोसो पारां जायदादुनि जे रजिस्ट्रेशन में बदउनवानी करे टैक्स जी मुद्द में सरकार जी करोड़ रुपयनि जी करप्शन करण ऐं ड्यूटी खां मुसलसल गैर हाज़िर रहण खिलाफ़ अॼु 6 ॾींहं बि एसटीबी ज़िले कमर शदादकोट हयातुनियो जी अॻुवाणी में मुज़रिमनि जे कोडू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुख़्तियार कारफ़ीस अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एसटीपी ज़िले सदर कामिल हयातुनियो, शबीर मक्सी, इमदाद मक्सी, रशीद नियाज़ चांडियो ऐं ॿियनि चयो त सब रजिस्ट्रार अली शेर खोसो खातनि में हेरफार करण सां गॾोगॾु मिल्कियतुनि जे रजिस्ट्रेशन में वॾे पैमाने ते बदनामी कंदे टैक्स जी मुद्द में सरकार जे रोज़ानो करोड़ें रुपयनि जो नुक़सानु पिणु करे रहियो आहे ऐं गॾोगॾु हर जाइज़ कम ते ॻरी रिश्वत मुक़ररु करे छॾी आहे। हुननि चयो त सब रजिस्ट्रार अली शेर खोसो एतिरो बाअसर आहे जो हिन जे ज़िले कमर शदादकोट जे 7 ई तालुक़नि जी चार्ज समेत ज़िले दादू जे ॿियनि तालुक़नि मेहड़, केन शाह, लाड़कानी तालुक़े जे चार्ज पिणु मिलियल आहे। हुननि चयो त असां सिंध हुकूमत ऐं ॿियनि आला अमरदारनि खां पुछणु घुरूं था त कहिड़े माण्हू खे 10 तालुक़नि जी चार्ज कानून तहत ॾिनी वई आहे। हुननि सवाल कयो त छा अली शेर खोसो मलाइक या फ़रिश्तो आहे जो साॻिए वक़्तु 10 तालुक़नि में कमु करे रहियो आहे। हुन चयो त सिंध सब रजिस्ट्रार पंहिंजी ड्यूटी तां हमेशह ग़ाइब रहंदो आहे, जंहिं करे सरकारी कम में रोलड़ जो शिकार आहे। परे परे खां ईंदड़ खातेदार ऐं ॿिया माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हुननि वधीक चयो त सब रजिस्ट्रार अली शेर खोसो शदादकोट में दीदार सूमरे नाले पिराइट माण्हू मुक़ररु करे छॾियो आहे, जेकी ॿिन्ही हथनि सां माण्हुनि खे फुरे रहियो आहे। हुननि नेब, एफआई, एंटी करप्शन समेत सिंध हुकूमत, रेवेन्यू डिपार्टमेंट, कमिश्नर लाड़काणो ऐं डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो आहे त अली शेर खोसे जे ख़िलाफ़ जल्द कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। गुलज़ार चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।